अस्सलामुअलैकुम दोस्तों, केड़ा हाल आहिनि। उम्मीद कयां थो त सभु दोस्त ठीक हूंदा। दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं तकरार ड्रामा जे बारे में त उन ड्रामे में कहिड़ा अदाकार अचण वारा आहिनि। दोस्तों, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों दफ़ा आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे सघो था ऐं बेल आइकन ते ज़रूरु क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों, वीडियो खे शुरू पिया कयूं। तकरार ड्रामे में नवां अदाकार अची रहिया आहिनि। जेको नओं पहिरियों अदाकार आहे उनजी दबंग एंट्री कराई वई आहे। सिंध जी बहितरीन राणी ऐं सूंह जी राणी आलिया चन्ना अची रही आहे ऐं उन खां पोइ ज़फ़र जिस्काणी जेको आचार्य जे नाले सां ज़हर ज़िंदगी में कमु करे रहियो हुयो। उन सां गॾु दोस्तों जेको ॿियो आहे उहो आहे कॉमेडी जो बादशाह अब्दुल्ला मल्ला उर्फ़ मवाली, जेको तमामु पुराणो अदाकार आहे। जेकॾहिं अव्हांखे हीअ वीडियो सुठी लगी आहे त हिन वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करो।